टांगे जी सवारी दुनिया जे क़दीम सवारियुनि मां हिकु आहे। काठ ऐं लोह सां ठहियल ही सवारी बादशाहनि ऐं जंगियुनि जे मैदाननि खां थींदे पंहिंजा रूप तब्दील कंदे आम माण्हूअ ताईं पहुती ऐं सालनि ताईं उन जे रोज़गार जो ज़रियो बणियल रही आहे। पर दुनिया में इंसान जी रफ़्तार में तेज़ी अचण करे ही शाही सवारी पंहिंजे सदियुनि वारे सफ़र जे डोड़ में हाराईंदे नज़र अची रही आहे। उन सां गॾु टांगे जे मदद सां रोज़ी कंदड़ माण्हू पिणु पंहिंजी मज़दूरी पिणु विञाए रहिया आहिनि। सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर जे दिलि घंटाघर ताईं माण्हुनि खे खणी अचण ऐं वञण वारे सफ़र जी पुॼाणी थी रही आहे। सवें टांगनि मां बाक़ी कुझु बचा आहिनि, उहे माण्हू पिणु टांगा खपाए चिंची ऐं रक्षा ख़रीद करण वारी उमेद रखनि था। टांगे जी मज़दूरी घटि थियण जो मुख्य सबबु रक्षा ऐं चिंचियुनि जो अचणु आहे। चिंची जी रफ़्तार तेज़ आहे, उन करे माण्हू टाइम बचाइण लाइ टांगे जी सवारी करण बजाए रक्षे या चिंचीअ में सफ़र करण खे तरजीह ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां टांगे जी मज़दूरी कंदड़ ॿुधाइनि था त घोड़नि खे नेल बि हणंदा आहियूं, गॾनि खे बि टांगा बि ठाहींदा आहियूं ऐं गॾा गाॾे जा फीथा माना गाॾो ॿिन्हिनि जो हा टांगे जो सॼो कमु कंदा आहियूं, गाॾे जो इन्हनि खे नेल बि हणंदा आहियूं। हाणे रोज़ीअ में मिसाल रक्शो अची वियो आहे, उन खां पोइ मोटर साइकिल फटो अची वियो आहे, गाॾा बि ख़तमु थी विया आहिनि, काफ़ी सारा टांगा बि ख़तमु थी विया आहिनि, काफ़ी सारो फ़र्क़ु आहे। ईअं सम्झ साईं रुपए में वञी 12 टांगा ख़तमु थी विया आहिनि, 4 बचा आहिनि। न त हर शहर में टांगा हूंदा, हाणे छड़ो ई सखर ई बचा आहिनि, ॿिए शहरनि में आहिनि ई कान। 500-600 कमाए थो वञे। हा उन में दाणो बि आहे, जानवर जो पंहिंजो ख़र्च बि आहे, भग भर बि आहे। ज़मानो त ॾिसे थो पाण, हर शइ उन में ई थिए थी। अॻे साईं 100-150 टांगो हुयो पहिरियों, हाणे त 2-3 बचा आहिनि मुख़्तसिर आहिनि। रचका खड़ा चिमचियूं खड़ियूं उन करे घटि थी वियूं। हा रोज़ी जी 200-300-400 आहे, 250-300 घोड़ो वेंदो आहे, बाक़ी पंहिंजे लाइ छा बचे। ये रक्षा निकता है ना, ये सारी मशीनरी दौर अची वियो आहे, हिन ते घटि आहे रोज़गार। का शइ नथा कमायूं, रक्षन वारनि तबाही ॾेई छॾी आहे असांखे। घोड़ा इहे ॾिसे पाण त बुख ते बीठा आहिनि, असांजा कंहिं महिल विझूं था, कंहिं महिल नथा विझनि, उस में सड़ी विया आहिनि घोड़ा। न को असांखे स्टाम था ठाहे ॾियनि, न को पाणीअ जो होद, न कंहिं पाणीअ जो सुख आहे, न को माना कंहिं शइ जो बि असांखे सुख न आहे। कंहिं महिल 100 था कमायूं, कंहिं महिल 50 था कमायूं, इहे घोड़ा ई खाई था वञनि। ग़रीबत जे हालत बसि पोइ चुप कयूं वेठा आहियूं, को करण वारो न आहे, को न ॿुधण वारो इहे आहे असांजी। हुजे वसियत त वठूं न, आहे त वसियत आधार न, औकात आधार, हर शइ आहे पैसे सां। पैसो न आहे त का शइ न आहे, पैसो हूंदो त हर शइ थी वेंदी। इहो 200-250 अॻे गंज कमाईंदा हुआसीं, 600 बि कमाईंदा हुआसीं, 700 बि कमाईंदा हुआसीं, 800 बि कमाईंदा हुआसीं, 1000 बि कमाईंदा हुआसीं। हाणे इहो सुबुह खां ॿधूं था, शाम ताणी 2 चकर 250-300 इहे जेके थियनि था, घोड़ा ई खाई था वञूं, पाण ई खाई था वञूं। मूंखे घटि में घटि 35 साल थिया आहिनि टांगो हलाईंदे। 4 सवारी जे मां टांगो हलायो आहे। रक्षा में कान हर कोई पंहिंजो नसीब खाए थो, मिले थी रोज़ी। अॻे बि मिलंदी रोज़ी, हाणे बि मिले थी, शुक्र आहे। हाणे घोड़ा कुझु घटि थी विया आहिनि, अॻे खां कुझु रोज़ी घटिजी वई आहे, हिन करे जो रश्का वश्का वधी विया आहिनि, ॿियूं सवारी वधी वयूं आहिनि, हिन करे टांगनि जो दौर आस्ते आस्ते इहो ख़तमु पियो थिए। सीएन जी रक्षा वधी विया आहिनि, इन करे फ़िलहालु हर माण्हू खे तकड़ थी वई आहे। जिते माना 1000 रुपया कमायूं, 800 कमायूं, उते रोज़ी ते फ़र्क़ु पइजी आहे। रोज़ी माना 500-400 रुपया कमायूं था। असांजी रोज़ी माना नाल बंद बि खाइनि पिया हर शइ। हाणे जिते 50 घोड़ो हुयो, उते 20 घोड़ा हलनि था। जेको असां रोज़गार कयूं ॿाहिरि ते, उन रोज़गार जे करे नाल बि 5 हणनि पिया। हाणे हुन जा 2 नाल हणनि था, 4 कोन था हणनि। ग़रीब माण्हू सीएन जी 2.5 लख रुपया खाए थो। ग़रीब माण्हू 50-60 हज़ार में रोज़गार पंहिंजो करे थो, अलाए कीअं घर पंहिंजो पेट पाले थो पियो। 2.5 लख में वसियत जंहिंखे हूंदी त वठंदो न। घोड़ा त बाईपास घंटा करंदा आहिनि, किरायो 10 रुपया। टांगनि जी मज़दूरी घटि थियण करे न सिर्फ़ टांगनि जा मालिक, घोड़नि खे नाल हणंदड़ ऐं टांगे खे ठाहिण वारा कारीगर पिणु परेशान थी रहिया आहिनि। जॾहिं त टांगो खपाए रक्षो ख़रीद कंदड़ चवनि था त टांगा थोरो देरि सां पुॼनि था। वरी हे आहे त सीएनजी तकड़ माण्हू, कंहिं माण्हू खे तकड़ आहे, को कमुकार आहे, हिन जे करे माना हे सीएनजी वारो कमु तकड़ में वेंदो। हूअं वटि माण्हू वॾे 10-12 मिंट, हे 5-10 मिंट खणी माना खाइनि। टांगे में रोज़ी न हुई, हाणे हिन करे चयो त मिड़ेई सीएनजी वठूं था, मिड़ेई रोज़गार कयूं, 2 रुपया मिड़ेई मथे थियनि, इन करे वरितो आहे। बाक़ी पहिरियों टांगो हलाईंदा हुआसीं, 2-3 साल टांगो हलायोसीं, पोइ टांगो विकिणी वरी सीएनजी वरिती आहे। जिदत हमेशह माज़ीअ जे शयुनि ते असरअंदाज़ थींदी रही आहे ऐं वक़्त जी पिणु इहा ज़रूरत आहे त पाण खे तब्दील करे जदीद दुनिया सां रफ़्तार मिलाए कमु कयो वञे। पर असांजे मुल्क में गुरबत सबबु माण्हू 2 वेला पेट भरे मानी खाइण लाइ परेशान आहिनि त जदीद दौर जे धारा में शामिल थियण लाइ वसाइल किथां आणनि। पुरानी सवारी आहिनि, सां माण्हू शौक़ सां टांगे में वेहनि था पिया। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे त टांगे में किरायो बि 10 रुपया, होॾे किरायो बि 20 रुपया आहे। महांगाई जो दौर आहे, माण्हू 10 रुपया बची पवंदी आहे। अहिड़े हिसाब सां रवायत ख़तमु न थिए, रवायत हल्दी रहे त बहितर सुठो लॻंदो आहे। सिंधी रवायत आहे, टांगा पुरानी सवारी आहे। खुलियल हवा आहे, पालतू जानवर आहे, रक्षे खां वधीक असांखे हिन ते फ़ाइदो आहे ऐं सस्तो बि आहे। हिन करे असां हिन ते
पंहिंजो सफ़र करे सघूं था। वक़्त जी पिणु इहा ज़रूरत आहे त टांगे जी मज़दूरी कंदड़ माण्हुनि जी माली सहायता कई वञे त जीअं उहे पंहिंजी ज़िंदगीअ खे जदीद दौर जे रफ़्तार सां मिलाए सघनि ऐं पंहिंजे पुराणे पोरे खे छॾे जदीद दौर जे पोरनि में शामिल थी सघनि। जदीद दौर जूं जदीद सवारियूं अचण जे करे टांगनि जी सक़ाफ़ती सवारी ख़तमु थी रही आहे। कैमरामैन शिराज सुंगरो सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़, सखर।